संतन जो संग केवल एतिरो ही ना है जीवन में कि असां गुरु धारण कयासीं दीक्षावती से, गुरु मंत्र मिली वियो, न। कॾहिं कॾहिं वञी उन्हनि जे सानिध्य में वेही भजन कजे। रोज मौको मिले तो रोज कजे। चओ हरे राम। पर बाबा भगत राम साहिब जन एक बार गुरु पूर्णिमा जे सत्संग में चवन पिया कि सेवक कोशिश करे कि रोज पंहिंजे गुरुअ जा दर्शन करे। संभव ना आहे, कोई ॻाल्हि ना आहे, हफ़्ते में हिकु बार करे। ओतिरो बि संभव ना आहे त घटि में घटि महीने में हिकु बार करे। अरे ॾाढो परे तो रहे, ॾाढो परे आहे, विदेश में तो रहे, पोइ बि कोशिश करे कि साल में हिकु बार अची करे उन्हनि जे सानिध्य में वेही करे उन्हनि जा दर्शन करे, उन्हनि सां गॾु वेही भक्ति करे। चओ हरे राम। तो साल भर जी भक्ति हिकु तरफ़ थी वेंदी। साल भर जो जेको उन नाम जपियो हूंदो उनजो त बेअंत फल उनखे मिलंदो, खूब कृपा थींदी। पर हिकु ॾींहुं जेको साल में उहो गुरुअ जे सानिध्य में वेही करे भक्ति कंदो, कंहिं संत भक्त जे शरण में वेही करे भक्ति कंदो, त उनजो लाभ उनखे ॾाढो मिलंदो, उन ते कृपा विशेष थींदी। चओ हरे